हेलो दोस्तों, मां आहियां तव्हांजो दोस्त फरहान जमाली। तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल सिंधी एक्सपर्ट। दोस्तों, अॼु ॻाल्हि कंदासीं सिंध जे मशहूरु टिकटॉकर मंसूर चांडी जे बारे में। ऐं तव्हां अक्सर ॾिठो हूंदो त उहो टिकटॉक ते ज़बरदस्त वीडियो ठाहींदो आहे ऐं शाइरी में दोस्तनि जा नाला बि वठंदो आहे। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त उहो केतिरा पैसा वठंदो आहे हिकिड़े टिकटॉक ठाहिण ते ऐं उन्हनि जा नाला शामिल करण में ते। मंसूर चांडी जो चवणु आहे त टिकटॉक जी वीडियो ठाहिण ते मां जंहिंजो नालो खणंदो आहियां उन खां फ़क़ति 1000 रुपया वठंदो मां नालो खणंदो आहियां उन खां मां सिर्फ़ु हिकिड़ो 1000 रुपया वठंदो आहियां। ॿियो कॾहिं न कंहिंखां मां फोटो कढण जो को मां 500 रुपया वरिता आहिनि, न कंहिंजी उतां कुंडी वञी उन्हनि खां मां 1000 रुपया वठंदो आहियां। मां सिर्फ़ु जंहिंजो वीडियो ते नालो खणंदो आहियां, वीडियो में जंहिंजो बि मां नालो खणंदो आहियां उन खां मां 1000 वठंदो आहियां। ऐं उहा मुंहिंजी महिनत आहे। उन वीडियो में मां महिनत कयां थो। आर्टिस्ट माण्हू कहिड़ा बि हुजनि, भली कंहिं चैनल ते हुजनि, हर को माण्हू पैसा वठंदो आहे ऐं मां वठां थो त को गुनाह न कयो आहे। ऐं उन इहो बि चयो आहे मां कंहिंखां पिनी नथो खायां, मां पंहिंजो हक़ थो खायां ऐं मां पंहिंजी महिनत जे करे हिते पहुतो आहियां। मंसूर चांडी जो इहो बि चवणु आहे त मुंहिंजे लाइ काफ़ी माण्हू ग़लति पोस्टूं ठाहे रहिया आहिनि, पर मां उन्हनि खे चवां थो उहो ग़लति कमु न कयो। मां मञां थो उन्हनि माण्हुनि खां ग़लतियूं थियूं आहिनि ऐं मुंहिंजा उहे सिंधी भाइर आहिनि। मां चवंदुमि ऐं कंहिंजे बारे में दोस्तो इहे ग़लति न लिखो। ऐं सभु असीं सिंधी भाइर आहियूं ऐं कंहिंजे बारे में इहे ग़लति पोस्टूं न लिखंदा कयो। तव्हांजी ग़लति पोस्ट करण सां कंहिंजी दिलि आज़ारी थी सघे थी, छो जो असीं सभई सिंधी भाइर आहियूं ऐं हिक ॿिए सां प्यारु कंदड़ आहियूं। दोस्तो, अॼु जी वीडियो त अगरि तव्हांखे पसंदि आई हुजे त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटी जे निशान खे दॿाईंदा, जीअं ईंदड़ वारी हर वीडियो तव्हां वटि पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।